कज़ा खे कहिड़ी कुदरत मरण जीअण वसल मुंहिंजे अला कज़ा खे कहिड़ी कुदरत कज़ा खे कहिड़ी कुदरत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाल हुसैनी हाज़ुर नाज़ुर हैदर जी हमराही बेपरवाही। हज़रत फ़कीर मौला जन जे बचपनीअ जी हिदायत जे असर मां आम माण्हुनि खे फ़कीरी इनायत करणु। चश्म दीदा वाक़िया फ़कीर राज़िक़ ॾिने मङणे जे बयान में बाबे साबे ही मवाद किताब क़लूब लाशिकीन हयातुल आरिफ़ीन मां वरितो वियो आहे, जंहिंजा लेखक हज़रत मखदूम सैयद अली जहानिया बलक़ब फ़कीर मौला शेर अली सरमस्त जहानिया जन आहिनि। दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त जिन अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहे बराए महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं घंटीअ खे खोले छॾनि त जीअं ईंदड़ क़िस्तूं बआसानी उन्हनि ताईं पहुचाए सघजनि। हज़रत फ़कीर मौला जन जो बचपन खां वठी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां तमामु घणो प्यार हूंदो हो। पाण बचपन खां वठी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी मातमज़ारी गरिया वज़ारी कंदा रहंदा हुआ। सवाइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मुहबत जे खेनि ॿिए कंहिं सां बि मुहबत न हूंदी हुई। पाण हिकु ॾींहुं लॻ शहर सोभे देरे जे संदन वॾनि जो मकान अॼियल हो, जिते पाण हर साल माह मुहर्रम शरीफ़ जे 10 तारीख़ ते उते मौजूदु रहंदा हुआ। तमामु पसगिरदाईअ जे ॻोठनि जा माण्हू जुलूस खणी उन मकान ते ईंदा हुआ ऐं सारो ॾींहुं मजलिसूं नुंहां ऐं मातमदारीअ में गुज़ारींदा हुआ। हिकिड़े मौक़े ते हज़रत फ़कीर मौला जन जे मथे मकान ते 10 तारीख़ मुहर्रम जे जुलूसनि सां गॾु मातमदारी कराए रहिया हुआ त हिकु शख़्स नाले राज़िक़ ॾिनूं ज़ात मङणे जो हाल वेठल लॻ हिंगोर जा शहर जो असुल लारकाणे जो वेठल हो। मुहर्रम शरीफ़ जे 10 तारीख़ ॾाढा हार सिंगार तेल फुलेल करे अखियुनि में सुरमूं पाए नवां कपिड़ा ढके मातामिन जे जुलूस में हाज़िर थियो। कुझु वक़्तु गुज़रण बैदि हज़रत फ़कीर मौला जन जी निगाह उन शख़्स ते पई। पाण हुकुम फरमायाऊं त जेकी बि मातामी वेठा आहियो ऐं मोमिन आहियो त हर हिकु माण्हू हिकु हिकु थुक हणेसि ऐं हिकु हिकु बुजो हुन खे वञी ॾियोसि।
पटको लाहे धूड़ मथे में विझी इमाम बारगाह खां ॿाहिरि कढी छॾियोसि। उन्हनि मोमिननि हुकुम जी तामील पूरी कई। हुनखे थुक थुक मुंहं में हयाऊं। उन शख़्स जो सॼो मुंहुं थुकुनि सां भरिजी वियसि। पटको लाहे मथे में ख़ाक विझी मोचड़ा हणी मजलिस खां छिके ॿाहिरि कढण लॻा त हुन जे ज़बान मां ही शेर चवण लॻो, हुर हली आयो छॾे हुकुम हासो। हुर हली आयो छॾे हुकुम हासो। पहिरें पियो इमाम खे ख़ादिम खुलासो। पहिरें पियो इमाम खे ख़ादिम खुलासो। राज़िक ॾिना रोअण जो ॾे दिलि खे दिलासो। राज़िक ॾिना रोअण जो ॾे दिलि खे दिलासो। छॾे हू पासो अची ही शेर शहीद थियो। ऐं ज़ारो ज़ार रोअण लॻो। रोईंदे रोईंदे उथी जलूस सां गॾु मातम करण लॻो। हज़रत फ़कीर मौला जन जे क़दमनि ते किरी बैत क़बूल करे संदन तालिब थियो। ही हिकु वॾो शाइर फ़कीर हज़रत फ़कीर मौला जन जे तालिबनि मां हिकु आहे ऐं सारी ज़िंदगी राज़िक ॾिने फ़कीर जी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मातमदारीअ में गुज़री ऐं वॾो हिकु दरवेश थी गुज़रियो आहे। हिन जा केतिरा ई काफ़ियूं कलाम ॾोहीड़ा शेर जी सूरत में चयल आहिनि। उन मुल्क में आम ख़ासि माण्हू चवंदा आहिनि, अफ़सोस जो हिन जो कलाम कंहिं बि गॾु न कयो जंहिंजो तिर्ज़ शेर मथे ॼाणायल आहे। अहिड़ी तरह सरकार जन हुनखे फ़कीरी बुज़ुर्गी इनायत कई। दम दम दीद दरूनी दर्शन चश्मन जिया चिटाई साफ़ सफ़ाई। हाल हुसैनी हाज़ुर नाज़ुर हैदर जी हमराही बेपरवाही। मांझी मर्द मैदान में मुर्की सूर्य आया सिपाही इहा अदाई। हाल हुसैनी हाज़ुर नाज़ुर हैदर जी हमराही बेपरवाही। दर दरबान अलीअ जो दाइम रहबर राज रसाई थोरो लाई। हाल हुसैनी हाज़ुर नाज़ुर हैदर जी हमराही बेपरवाही। इहा भलाई इश्क जी भायां महदीअ साण मिलाई तोड़ रसाई। हाल हुसैनी हाज़ुर नाज़ुर हैदर जी हमराही बेपरवाही। हक़ मौजूद या अली मदद।